सादात होम टीवी पंहिंजी वित वसआहर पंहिंजी कम्यूनिटी जो आवाज़ ऐवाननि ताईं ऐं सरदारनि ताईं सादात तंज़ीमुनि ताईं पहुचाइण लाइ सरगर्म अमल आहे। त सादात होम टीवी अव्हां जी नज़र में कीअं आहे बाबा? सादात जेके बि जिते बि पंहिंजी तंज़ीमुनि लाइ, पंहिंजी जमायत लाइ, पंहिंजी ज़ात लाइ, पंहिंजे भाउरनि लाइ कमु करे रहिया आहिनि, तिन खे सलाम हुजे। असां तव्हांखे ॿुधायो त असां बि हिकिड़ी तंज़ीम शुरू कई, जेका अॼुकल्ह वरी साईं शहाबुद्दीन शाह वारा हलाए रहिया आहिनि। ऐं तव्हां वरी जेका पंहिंजे इलाइक़े में जेका बि सिलसिलो शुरू कयो आहे सादातनि जा ॾुख सुख, मतिलबु त उन्हनि में हिसेदारी करण लाइ, उन्हनि जी तकलीफ़ूं दूरि करण लाइ, इहा आहिनि इबादत आहे। जेको बि जिते करे पियो उनखे सलाम हुजे। तव्हांजे चैनल जे ज़रिए, तव्हांजे सलाहियतुनि जे ज़रिए जेकॾहिं 4 घर ख़ुशहाल थी था वञनि त नबी पाक वटि तव्हां सुरख़ुरू थी था वञो, बीबी वटि तव्हां सुरख़ुरू थी था वञो। तव्हांजे कोशिशुनि सां ॿ सादात पाण में जेके कावड़िया वेठा आहिनि ठही था वञनि। तव्हांजे कोशिशुनि सां सादातनि खे नौकरियूं मिली थियूं वञनि। तव्हांजे कोशिशुनि सां नियाणियुनि जूं शादियूं थी थियूं वञनि। तव्हांजे कोशिशुनि सां सादातनि लाइ रोज़गार जो माहौल पैदा थी थो वञे। ऐं उन में जेके तव्हांजो साथ ॾियनि था ऐं जेके तव्हांजी मदद कनि था, उहो सभु उहो पंहिंजो हक़ ऐं हिसो अदा करे रहिया आहिनि जेको मथिन अलाह साईं आइद कयो आहे। तंहिं करे तव्हांजे चैनल जे थ्रू जेकॾहिं तव्हां पंहिंजे इलाइक़े खां निकिरी सिंध तुरी दुनिया तुरी पाकिस्तान या ॿाहिरि मुल्क में जिते जिते सादात आहे उन जी ख़िदमत जो जज़्बो रखो था, उन जी ख़िदमत करण जा प्लान रखो था, उन्हनि जा ॾुख सूरनि खे सम्झो बि था, उन्हनि खे सुठी राय ॾेई बिगड़ियल नस्ल खे सिधी राह बि ॾेखारे सघो था। जीअं ॾिसो न, अॼुकल्ह ही पैगम्बरी आहे, सोशल मीडिया, ॿई कम पियो ॾेखारे। सोशल मीडिया एॾो वॾो हथियार आहे जो अव्हां इन मुर्दा क़ौम में वरी रूह फूके उनखे ज़िंदा करे सघो था, बशर्ते कि उनजो इस्तेमालु सही हुजे। हाणे असांजे नंढनि नियाणियुनि वटि हींअर घरनि घरनि में मोबाइल आहे। ऐं हाणे कुझु वक़्तु अॻे हिकिड़ो हूंदो हो, पोइ बाबो छॾे वेंदो हो त पोइ वरी पुट खणंदा, पुट छॾींदा, नियाणियूं खणंदियूं, उन में जेका तहज़ीब मिलंदी हुई उहे असांजा उस्ताद ऐं लेक्चर हुआ। पर हाणे इहा आज़ादी तेज़ीअ सां एॾी अॻिते अची वई आहे जो असांजे हर घर जे भातीअ वटि हिकिड़े वटि पंहिंजे ख़र्चे मां मोबाइल ई ज़रूरु आहे। उनजो कार्ड, उन जा बैलेंस, इहे हिकिड़ो हिसो बणिजी वियो आहे सोसाइटीअ जो अहम, जंहिंखां सवाइ मानी न मिले वक़्तु गुज़री वेंदो, पर जेकॾहिं बैलेंस न विझायो त वक़्तु ॾाढो ॾुखियो थो गुज़रे उन्हनि जो। इन करे उन मां जेकॾहिं सुठियूं ॻाल्हियूं केरु कढे, सुठो थियण जी कोशिशि करे, हाणे घणा माण्हू उन मां घर वेठे हुनुरु सिखी हुनुरमंद पिया थियनि, रोज़गार पिया हासिलु कनि। घणा माण्हू इन मां केतिरा सुठा कम हासिलु करे डिग्रियूं पिया हासिलु कनि। पर घणा माण्हू उन मां मुसलसिल शैतानियूं, हाणे जॾहिं घर जो वॾो इहो ॾिसे ई कोन थो त मुंहिंजी धीउ जे हथ में मोबाइल आहे, उहा छा पई ॾिसे, मुंहिंजे पोट जे हथ में मोबाइल आहे, उहो छा पियो ॾिसे, मुंहिंजी ज़ाल जे ख़्याल में मोबाइल आहे, उहा छा पई ॾिसे। पर जीअं त पाण ख़ुदि चोर आहे, पाण अलाए छा वेठो ॾिसे लिखी, तंहिं करे हुननि खे चोरीअ पकड़ींदो ई कोन को। इहा तरबियत ख़तमु थियणु घुरिजे। इहो ई मोबाइल, इहो ई सोशल मीडिया ॿिन्ही रस्तनि ते असांखे वठी थो वञे। मूं अर्ज़ु कयो त इहा पैगम्बरी पियो करे, नेकी बि सेखारे पियो, बदी बि सेखारे पियो। सबकॉन्शियस में अलाह साईं या माहौल जेका बि हुनखे तरबियत ॾिनी हूंदी उहा उन में उहो हासिलु कंदो। असांजी दुआ आहे त ख़ुदावंद आलम असांखे इंसान बणिजणु, नेक बणिजणु ऐं अलाह तबारक ताला असांजे नसलनि खे, ॿारनि खे उहे वसाइल ॾिए जो असांजे सिंध जे ॾुतिड़ियल ॿारनि खे उहा तइलीम बि मिली वञे ऐं हीअ तंज़ीम जेका ख़िदमत करे पई इन जो समूरो कमु सजायो थी वञे।